नकी मूरत नकी सुद सवाब जी नकी कर्ज गुनाह हे काई हे वहदानियत लिख्या लतीफ जे उत बुझा दरगाह अखिन ऐं अरबा इहा साजा सुपरी आलमे अरवाह में तू असा भी तो असांजा रूह भी मौजूद होया भिटाई जो रूह भी मौजूद होयो ओ जवाब ने तोखे असा के कुछ याद कोने भिटाई के सब याद आ जवाब मिलियो त सब के जो वस ना है जंखे चाही दुआ उनखे असुल खाई पंहिंजो बनाए छदी दुआ जह भी अल्लाह जे कामिल वली जी बड़ी तू शायरी पढ़ी दिस ओहे राज अलस्त रब को शुरू कंदो आ ऐ मोजा दोस्त अजीज मोटी अचा पोइते हे सजो दुनिया में ई जेकी कुछ हली रहयो आ न हे एकड़ो सादल लफ्जन में चवा सफा सादल लफ्जन में चवा जीन तमा सा नौजवान खास करे समझन जीन तमा सा चवंदा आहियूं त यार ड्रामे जी फलाणी किस्त त ॾिठी सी अग्नि किस्त अलाए छा हुंदी हफ्तो हमरा इंतजार कंदो आ अलाए छा हुंदी जह न ॾिठी उन जे ला अलाए छा हुंदी पर जन जे आडो ठही उनन जे ला ए सजी दुनिया जो जो निजाम थई न केतरियो कुरान जो आयतू पढ़ी बुधाई तोजे असा जे आडो अण ॾिठो आ पर सजो निजाम रब जे ज़ात जन जे न सामो बनायो आ बुधा उनन खां बुझाई हुंदी पढ़ा कुरान जेतरो कुरान चवी पढ़ी बुधाया अल्लाह जे ज़ात इब्राहिम अलैहिस्सलाम के फरमायो वकज़ालिक नुरी इब्राहिम मलकूतस समावाति वल अर्द मुझे बेनियाज रब सुने खलील के फरमायो ऐ मुझा खलील जमीन ऐ आसमान जा दर्शन कर दर्शन त अल्लाह खलील के भी कराया बुधाए त पांजे महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह के रब छा करायो जवाब दे त जदे अल्लाह ठाहे तैयार कया त खलील के भी चयो त मुझे निजारन जा दर्शन कर जन दर्शन कया उन्होंने ठहल दर्शन कया पर मुझे मुस्तफा चो सब कुछ ठहदे पंहिंजे प्राण ॾिठो आ चो त मुझे मुस्तफा जे नूर मां अल्लाह जे ज़ात कायनात जो ज़र्रो ज़र्रो बनायो आ मौजू चेंज न थी वजे हिकड़े कलाक जो टाइम मामू वट मामोटा मुझा दोस्त अजीज मुझे बेनियाज रब फरमायो अल्लाह यजतबी इलैहि मन यशा मुझे बेनियाज रब फरमायो मां अल्लाह जी मर्जिया जेके जमदे जाम बनाया मां रब जी मां अल्लाह जी मर्जिया सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि दे निहार अल्लाह उनखे जमदे जाम बनायो आ अजीजाने मन दुनिया जो दस्तूर इहो आ त जदे बचड़ो अम्मा जे पेट मां निकरंदो आ फितरत बशरियत ते जमंदो आ उवा ट्रुवा कंदो आ जरूरतूं पूरियूं कंदो आ तड़पंदो आ ॻोलींदो आ अम्मा खे खीर जे ला फीड करण जे ला दाहूं कंदो आ छो त फितरत बशरियत ते जमंदो आ जीअं वॾो थींदो आ फितरत शरीयत जे तरफ हलंदो आ थोड़ो वॾो थियो अबे जी आंगुर वठी करे नमाज ते आयो अन्या थोड़ो वॾो थियो पेरे पंधड़ो करे आयो अन्या थोड़ो वॾो थियो रमजान जा रोजा रखे अन्या थोड़ो वॾो थियो हज बैतुल्लाह करण ला वयो याने जदे जमंदो आ त फितरत बशरियत ते जमंदो आ जीअं वॾो थींदो आ
फितरत शरीयत ते वींदो आ पर महबूबे सुबहानी शहबाज़े लाबकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी यावा त फितरत बशरियत ते को न जावा जबण सा सुने अब्दुल कादिर दुनिया के बुधायो आ त मां फितरत बशरियत ते न पर फितरत शरीयत ते जमण थियो आ। दुनिया जी तारीख गवाह हुआ सजो ॾींहुं रमज़ान में सैयदना अब्दुल कादिर जीलानी खीर बुधो थव न खीर कोन पीतो आ जमण सां उनखे कंहिं ॿुधायो त रमज़ान जो महीनो थई अम्मा उम्मुल खैर फातिमा परेशान बच्चो मुझो खीर न तो पे बार बार फीड करण जे ला करीब कंदी आ महबूबे सुभानी मुंह फेराए छदींदो आ पाड़े जे औरत के सॾु कंदी आ ॾिस मुझे बचड़े के छा थियो आ पासा त ख़राब कोन्हन के ई मामलो त कोने को हकीकत इहा है महबूबे सुभानी जी अम्मा बेखबर कान हुई पर जे इहो राज ॿुधाए न त दुनिया ताईं कीअं पहुचे हा असल हकीकत इहा हुई पाड़े जो मायूं गॾु थियूं ॾिसन बचड़े के थियो भी कुछ ना है खीर भी न तो पे ओडा अज़ो साईं वक्त जे पेश इमाम मस्जिद मां अज़ान ॾिनी मग़रिब जी अज़ान त ॿे पहिरीअ जी बि आई अज़ान त टे पहिरीअ जी बि आई पर सोने अब्दुल कादिर जीलानी फरमाश कान कई जीअं मग़रिब जी अज़ान आई तां करे तो चवे अम्मा जल्दी कर रोज़ मकरू न थी वञे अगर मामलो अज़ान जो हुयो त टे पहिरीअ जी अज़ान में लफ्ज़ साॻिया हुया अगर मामलो अज़ान जो हुयो ॿे पहिरीअ जे अज़ान में लफ्ज़ साॻिया हुया मामलो अज़ान जो को न हो साबित थियो त मुंहिंजो अल्लाह जंहिंते मेहरबानी कंदो आ ॼमण सां सभु राज़ उन खे ॿुधाए छॾींदो आ। जॾहिं हसनी हुसैनी बचड़ो इमाम हसन ऐं हुसैन जो बचड़ो ॼमण सां रब जे कुदरत जा राज़ ॼाणी रहियो आ ॿुधा उन्हनि जो बाबो हसन ऐं हुसैन सुणो अली सुणो मदीने जो ताजदार ॿुधा काइनात जी उहा कहिड़ी शइ आहे जेका रब पंहिंजे यारनि खां ॻुझी रखी हूंदी सच्चा ॾाढो ॾुखियो सच्चा ॾाढो कड़ो हज़रत अब्बास मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के ऐलान नबुवत खां पोइ अर्ज़ था कनि त महबूब मां तव्हां खे बचपन में ॾिसंदो हुयुसि तव्हां जेॾी महिल छो त ॼमण खां पोइ 40 ॾींहं महबूब पंहिंजे अम्मा जे घर में हुया इहा ॻाल्हि पकी रखिजो घणा ॾींहं ईअं न आहे त हिकिड़े ॾींहुं महबूबा जवाब ॿिए ॾींहुं अम्मा हलीमा अचे वई न ईअं न आहे महबूबन करीमन जे खिदमत में अर्ज़ो करे आका मां ॾिसंदो हुयुसि तव्हां न हथड़ा हीअं हीअं कंदा हुयो त चंड बि हीअं हीअं थींदो हो मां पंहिंजे घरड़े में हूंदो हुयुसि ॾिसंदोसि त चंड ही छा थो करे चंड हिले छो थो पोइ जेॾी महिल मां हीअं जो ॾिसंदो हुयुसि त तव्हां जिस्म खे हलाईंदा हुयो त चंड बि हिलंदो हुयो मथां मुंहिंजे मुस्तफ़ा जवाब कहिड़ो ॾिनो इहो त ॿुध न मुंहिंजे आका फरमायो चाचा अब्बास ऐ मुझा चाचा तो त इहो ॾिठो त मां मुस्तफ़ा हथड़ा पियो हलाया त चंड पियो हिले पर मां तोखे थो ॿुधायां उन वक्त लोहे कलम में अल्लाह जे कुदरत सां जेको कलम तकदीरूं लिखी रहियो हो मां मुस्तफ़ा उन कलम जे नोक जो आवाज़ भी ॿुधी रहियो हुयुसि। ऐ मुझा दोस्त अजीज चओ कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूंसां ऐ मुझो दिल परो का भी शइ कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूंसां ओ मुझो दिल परो का भी शइ सभई सिंगार जी भी हो सभई सिंगार जी भी हो मुझे आका जो मुर्गणों का भी शया है बड़ा
गुजारियों मेरे गुलामीअ में कयूं जिंदु जान जो सो दो कयूं जिंदु जान जो सो दो अन्या बाबा रुका बीशया अन्या बाबा रुका बीशया। अजीज़ाने मन जरा गौर कर जंहिंजेला अल्लाह कायनात बनाई जंहिंजेला अल्लाह ज़मीन रूए ज़मीन अर्श फर्श बनाया हिकड़े पासे खुदा जो महबूबा हिकड़े पासे तस्वीर ॿियो जो ॿियो रुख भी निहार पेटड़न सां पत्थरड़ा बधा पया ऐ मुसलमान मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सीरत तय्यबा दे निहार हयात तय्यबा दे निहार हिकड़े पासे अल्लाह जी ज़ात कायनात जो ज़र्रो ज़र्रो महबूब अला बनायो वरी बे पासे निहार मुझे करीम आका जे पेट के पत्थर बधा पया छाजेला खोटी हुई जवाब दे खोटी हुई अगर खोटी जो पुछणो अच त इमाम हसन साईं जे दरबार में वठी हला इमाम हसन मुश्तबा साईं जे दरबार में हिकड़ो टाइम घर में मानी न पकी ॿियो टाइम घर में मानी न पकी जेका कम वारी बांधड़िया पांजे अमड़ दे वनी सोनो छलो वठी ईंदी आ सैयदना हजरत इमाम हसन मुश्तबा खे ॾींदी आ ऐ मुजा साईं खणी वञो वनी मंडीअ मां को सामान वठी अचो इमाम हसन निहारे पुछंदो आ हे अमल छो कई चवे थी मुजा साईं रात भी मानी कान पकिया सुबह भी मानी कान पकिया इमाम हसन पाक निहारे फरमायो अल्लाह तो के अजरता फरमाइंदो लेकिन करीबा तमा हसन तो के बुधाया त वेले ते वेहण असा जी मजबूरी आ या असा जे प्यार जी निशानी आ अजीज़ाने मल उहा न्याणी करीब आया इमाम हसन मुश्तबा सुने जमीन ते पत जेका मिट्टी जो ढेर लगो पयो हो उन मिट्टी जे ढेर ते लत जो हइया खबे पैर जी खुड़ी हई अल्लाह जे हुकुम सा उहा मिट्टी सोन थी वई इमाम हसन चयो जेकी वणई सो खण जेकी वणई सो बिल्कुल इयई दरबारे मुस्तफा में हल अम्मा फातिमा ज़हरा घर में मौजूदा दरते को सवाली आयो मुझा दोस्त अजीज कुछ भी दीन ला को न होयो हिकड़ी चादरड़ी हुई अम्मा उहा भी अल्लाह जे राह में दई छदी मुझा महबूब आया अम्मा साइण पांजे महबूब आका जे दरस्ती करे ओ मुझा महबूब अज सवाली आयो होयो घर में मुनासिब शय कान हुई चादरड़ी दई छदम मुझे आका फरमायो फातिमा जी मुझा महबूब आका अच पंहिंजे बाबा जे भर में मुसल्लो त विछा अम्मा फातिमा ज़हरा मुसल्लो विछायो मुझे करीम आका फरमायो बचड़ी बरकातू शुक्राने जो नफिल त पढ़ अम्मा फातिमा ज़हरा नफिल पढ़ियो मुझे हबीब फरमायो इन मुसल्ले जो पलांद मथे खण अम्मा पलांद मथे खयो त मुसल्ले जे हेठों हीरन मोतिन जा दरिया वही रहा होया मुझे मदीने जे साईं फरमायो ओ बचड़ी जी मुझा आका जेको वणई सो खण निहारे चवे थी आका जेको मुझे महबूब के पसंद ना है ओ महबूब जे बचड़ी के भी पसंद ना है इमाम हसन मुश्तबा सुने उन न्याणी के चयो गाल बुध खबरदार थी इहो न सोच जा तहे वेले ते वेहण असा जी मजबूरी आ ही त असा पांजे महबूब मुस्तफा जी सुन्नत अदा करे रहा हूं ऐ मुझा दोस्त अजीज हुजूर जे हर सुन्नत में हिकमतूं हन मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम हकीकत में गरीबन सा प्यार कंदे क़यामत ताईं अचण वारन गरीबन सा प्यार कंदे दुनिया के देखारियो ऐ दुनिया वारो दिसो अल्लाह जो महबूब होने जे बावजूद बब टे टे दी मानी न खाई करे जे चेबो त यकजहती जो इजहार करण मुझे मुस्तफा 1400 साल अगु गरीबन सा यकजहती जो इजहार करे
ॾेखारियो आ। ओ दुनिया में मजदूरी करण वारा, ओ मिस्कीन मारूअड़ा, अगर वेले ते वेही वञी परेशान न थी जा, तसव्वुर कजा त मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान जो पंहिंजे महबूब जी सुन्नत मुखां अदा कराए रहियो है। हा मुंहिंजा दोस्त, अल्लाह ताला जे कुदरत, अल्लाह ताला जे प्यार, अल्लाह ताला जे निजाम ने निहार। टाइम ओवर थी विंदो, मां एकदम पोइ चरियो माण्हू यको छेड़े वियास पोइ ते हलिया। मां चा साॻी जगह ते अल्लाह ताला महबूबे सुबहानी जे सीरत ते अचो। मकसद वारी गाल हाणे कयां थो, हे भी सब मकसद वारी गालियूं हुयूं, लेकिन अचो अञा मकसद वारी गाल ते। महबूबे सुबहानी जे ला रब दुनिया इए दीवानी कान बनाईया। महबूबे सुबहानी खुद फरमाइन था, मां जंगल में वेठो हुयुस। काथे वेठो हुयुस? पान फरमाइन था जंगल में बैठो हाँ, अल्लाह अल्लाह करे रहो हाँ, अल्लाह जे जिक्र जे मौज में हाँ। एतरे में एकड़ो नूरानी चेहरे वारो जवान आयो। जी आयो, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। ऐ अब्दुल कादिर वेठो है? हा यार वेठो हाँ, इते वेठो हुज, मां थी अचा थो। जवान हलियो वयो। दिलबर दस्तगीर फरमायो, मां वेठो रहियोसि साल पूरे खां बाद में हमराह मोटी आयो। घणे टाइम खां बाद वरी बुधा। हाँ जे सुन महबूबे सुबहानी जो मुरीद आई त दिलबर दस्तगीर जे हयात तय्यबा दे निहा। पान फरमाइन था साल खां बाद जी आयो। अस्सलामु अलैकुम अब्दुल कादिर। वालेकुम अस्सलाम। वेठो हई? हा वेठो हां। चंगो वेह, मां हेडहूं थी अचां तो। वरी साल ही हलियो वयो। साल खां बाद में आयो। सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमाइन था, जडे बे साल का बाद में मोटो, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। ऐ अब्दुल कादिर, मां खिज़र अलैहिस्सलाम हां। अल्लाह जे ज़ात तुझा दर्जा बुलंद करे छडिया। हाने तोखे जंगल में वेहण जी जरूरत नाहे। बगदाद ताईं पहुंचण तुझो कम आ। क़यामत जे अचण ताईं तुझे नाले खे रोशन करण मुझे करीम रब जो ज़िम्मो ठही वयो आ। सैयदना अब्दुल कादिर जीलानी वायदो पूरो करण जे लाइ घणो वक्त वेठा। तव्हां सां बि वायदो कंदा हूं न। ऐं सोने दस्तगीर जा मुरीद ख़ुदा खे मंझ सॾु करी जवाब न मिले, कीअं न मिलंदो? मिलंदो, पर पहिरीं मुरीद त थी न। पहिरीं मुरीद त थी न यार। वायदो जॾहिं बि कंहिंसां करी, वायदो पूरो कंदो कर। अल्लाह जो कुरान भी गवाह। मुझे मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पूरी शरीयत दे निहार। को शख्स हुजूर के अर्ज कई, आका तमा इते बीहो त मां अचा थो। वो हलियो वयो, उन खां गाल विसरी वई। अलाए केतरा कलाक इमामुल अंबिया बीठो रहियो। अलाए केतरा कलाकन ताईं बीठो रहियो। जॾहिं उहो मोटियो, मुझे महबूब जे आॾो ॾाढो शर्मसार थियो। याने वायदो पूरो करण मुझे मुस्तफा जी सुन्नत आ। अलहिया हेठ मुझे सुणे अब्दुल कादिर जीलानी जी सुन्नत आ। वरी हल मथे अल्लाह जो हुक्म आ, व औफू बिल अहद इन्नल अहद कान मसऊला। रब जे तो वायदो करी त पूरो कर। जे पूरो न कंदे क़यामत में मां रब सवाल जरूर कंदोसि। मुझा दोस्त, जॾहिं भी हिक ॿिए सां वायदो कयो तो वायदो जरूर पूरो कयो। अॻिते हल सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैह 15 साल रातिन जा दीन जे इल्म खे हासिल करण जे लाइ इए दुखन में गुज़ारियो, जंहिंमें केतिरा ॾींहं अहिड़ा आया न खाइण हूंदो हुयो न पीअण हूंदो हुयो। वण जे पननि खे खाई करे सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट गुज़र फरमाईंदो हुयो। हिकिड़ो दफ़ो पाण जंगल में वया, ॾिठऊं त अलाए केतिरा फ़क़ीर वेठा हन, पाण खे बुख लगी हुयन। ओॾा अम्मा साण सुणे अब्दुल कादिर जीलानी जे लाइ कुझु पैसा मोकिलिया। जीअं सुणे अब्दुल कादिर जीलानी खे मिलिया त जेको कर्ज हुयो उहो अदा करे सभई पैसा खणी वञी जंगल में मुझे मुस्तफा जे दीवानन में विरहाए आया। मुरीद हूं न भर
भर हलाल हो जे हराम हो जे भर अकाउंट तैयार कर पो अल्लाह मालिका ॾिठो वींदो जे हुंदो तीअं थींदो। बेशक अकाउंट भर काई मनो काने का, लेकिन हलाल सां भर। मुसलमान हलाल सां भर। वक्त जो बादशाह ने कई सालिहा बीमार थी पयो, हकीमन के घुराई दवा असर न कयो। सभई हकीम आया दवा असर न कयो। पाकिस्तान जो बादशाह कोन हुयो जो दिल में ख्याल करे त पाकिस्तान जूं दवाऊं असर कोन कदियूं। अमेरिका जा डॉक्टर भला हन, अमेरिका जूं दवाऊं भलियूं हन, ये पाकिस्तान जा हुक्मरान हन। अल्लाह जाने कसालिया बानड़ा जदे दवा हकीमन जे असर न कयो, बादशाह समझी वयो त मुंहिंजी बीमारी दवा जे छुटण जी नाहे, हीअ कंहिंजे दुआ जो इंतजार करे रही आ। बादशाह ऐलान कयो, बादशाह ऐलान कयो। कहिड़ो ऐलान कयो? बादशाह ऐलान कयो त जेको भी दवा खणी ईंदो, जेको घुरंदो उहो उनखे अता कयो वेंदो। दवा खाइण खां अॻु में उनखे नवाज़ियो वेंदो। सभु कंहिं ॿुधो, हर को मुंहिंजा दोस्त हकीम भी आया, नकुली सकुली सभई आया, तो मूं जहिड़ा खोड़ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वणन जा पन घुटे आया। उन बादशाह जे शहर में हिक अल्लाह जी नेक बानी रहंदी हुई, जेका बेवह औरत हुई। हिकिड़ो अल्लाह उनखे पुटड़ो अता फरमायो। उन बचड़े ॿुधो त बादशाह वटि जेको दवा खणी थो वञे, रीह घुरियो बादशाह ॾेई थो छॾे। अम्मा खे चवण लॻो, अम्मा बादशाह बीमार थी वियो आहे, दवा जेको भी खणी थो वञे बादशाह उनखे अणमयो ॾेई थो छॾे। अम्मा मूंखे भी इजाज़त ॾे त मां दवा खणी बादशाह ॾे वञा। जॾहिं अम्मा इहा ॻाल्हि ॿुधी त मां बचड़े खे भाकुर पाए चवे थी, ओ मुंहिंजा बचड़ा, ग़रीब ज़रूर आहियूं मगर बेज़मीर नाहियूं। छा अमर चयो, ऐ बचड़ा ग़रीब ज़रूर आहियूं मगर बेज़मीर नाहियूं। अम्मा छा थी चवण चाही? चवे थी, मुंहिंजा बचड़ा, हेॾी ज़िंदगी गुज़री वई आ, अबो तुंहिंजो अल्लाह घुराए वरतो आ, न कंहिंजे आॾो हथड़ो टंगियो आ, न वरी कॾहिं हराम जो लुक़मो पाण खाधो आ, न वरी तोखे खारायो आ। अम्मा इन में हराम जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बादशाह तो ऐलान कयो आहे। चवे थी, बच्चा तोखे ख़बर नाहे त मुंहिंजे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे त किनियूं शयूं सुठियुनि शयुनि सां न मिलाईंदा कयो, माण्हुनि खे धोखो न ॾींदा कयो। बच्चा तूं बि हकीम नाहीं, मां बि हकीम नाहियां, ईअं कहिड़ी दवा तोखे ॾियां? बचड़ो नंढड़ो आहे, अम्मा सां रोई अंगल थो करे। अम्मा, मुंहिंजे अंदर जूं हेतिरियूं उमेदूं अल्लाह पूरियूं करे रहियो आहे, बस तू इजाजत दे, मां बादशाह खां वठी अचा। मां ॾिठो बचड़े जो नंढड़े जो ज़िद्दा। चवे थी, बच्चा चङो हिकिड़ो मुंहिंजो चवण वठ। अम्मा, कहिड़ो? बचड़ा, अॼो की रात मूंखे मोहलत ॾे, सुबुह जो तोखे दवा तैयार मिलंदी। याद रखी छॾ, अॼु भी जेके दीवाना हूंदा हन, परवाना हूंदा हन, जॾहिं न बीमारी न छॾींदी आहे, पुट चवंदा आहिनि, बाबा लंडन खणा हलूं, बाबा अमेरिका हलूं। दीवाना चवंदा हन, छो त हर हर हकीमन ॾे मूंखे खणो, चाक थी तुस मदीनो घुमाए अचो। छो त हर हर हकीम मन दे मूंखे खणो, चाको थी तुस मदीनो घुमाए अचो। मुझे दर्दन जी बी का दवा काना, मुझे दर्दन जी बी का दवा काना, मुखे आका
अजीजा ने मन दीवानन जो इहो हाल हुंदो आ। अम्मा चवण लगी बच्चा अजो की रात मोहलत ले, सुबह जो तोखे दवा मिलंदी। बच्चे कबूल कयो, लेकिन जेडी मल सुम्हण जो टाइम आयो बच्चे जे दिल में ख्याल आयो, अम्मा चे पई मां भी हकीम नाहिया तू भी हकीम नाही। रात दिसां त अम्मा केड़ी दवा थी तैयार करे, ज़ाहिरी अखड़ियों बूटे करे अजीब आवाज करण लगो। अम्मा